नाज़रीन, जैकंबाद ज़िले के पीपीए शाह ऐं पैरामेडिकल स्टाफ के मुलाज़िमनि पारां मुतालबनि की मनता लाइ मुबारकपुर प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो करे पको करण जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां पेश आहे मुबारकपुर मां एहसान मस्तोई जी ही रिपोर्ट। क्लब ॿाहिरां पैरामेडिकल स्टाफ ऐं पीपीए शाह जा डॉक्टर पंहिंजे मुतालबनि जी मनता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं, उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। शहर जा मुलाज़िम डॉक्टर हुजनि या जेको आहे त असांजो पैरामेडिकल स्टाफ 2006 खां पीपीए शाह में कमु करे रहिया आहियूं। असांजी तारीख़ में हिकिड़ो बि ॾींहुं पीपीए शाह जी तारीख़ में अहिड़ो न आयो आहे जो असां पंहिंजी हेल्थ फैसिलिटीज़ बंदि कयूं हुजनि ऐं अवाम खे तकलीफ़ थी हुजे। असां अवाम खे हर क़िस्म जी सहूलियत ॾिनी आहे। 2010 जी ॿोॾि हुजे, 2012 जी जेको बारिशूं हुजनि, कोरोना वायरस हुजे, असांजा डॉक्टर पैरामेडिकल स्टाफ अलाए केतिरा असांजा जेको आहे पॉज़िटिव अची विया। असांजो ताज़ो डॉक्टर मोहम्मद इसाक मलिक साहब जेको आहे त कोरोना में शहीद थी विया। उन जे बावजूदि बि असां पंहिंजी हेल्थ फैसिलिटीज़ जेको आहे अवाम लाइ हमेशह खुलियल रखियूं आहिनि। उन जे बदिले में जेको आहे त हुकूमत सिंध ऐं जेका पीपीए शाह असांखे कोरोना रिस्क अलाउंस नथी ॾिए। सॼे जेके बि सिंध जा ज़िला आहिनि, कुंड कुड़छ में कंहिं बि हंधि ते तव्हां वञो जिथे वञण बि नामुमकिन आहे, लेकिन उन हंधि ते पोइ बि पीपीए शाह वारा पंहिंजी ड्यूटी सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। सैलाब हुजे, कोरोना हुजे या कोई भी आफ़त अगर अचे थी, असां पीपीए शाह वारा सरे फ़हरिस्त सभु को अॻु में बीठा आहियूं, लेकिन उन्ही का बावजूद भी असांखे कोई भी सहूलियत नथी ॾिनी वञे। 2006 खां वठी असां कॉन्ट्रैक्ट ते पिया हलूं। कॾहिं 6 महीननि जो कॉन्ट्रैक्ट आहे, कॾहिं 3 महीननि जो कॉन्ट्रैक्ट आहे, कॾहिं साल जो कॉन्ट्रैक्ट आहे। आख़िरी इहा तलवार कॉन्ट्रैक्ट जी असां को कॾहिं हटाई वेंदी। कोरोना जे करे जे सभिनी मुलाज़िम जा जेके पैसा कटनि पिया, त ईअं पीपीए शाह जे मुलाज़िम जा भी पैसा कटिया विया। बहरहाल हाणे जॾहिं गवर्नमेंट रिस्क अलाउंस ॾिए थी पई त वरी पीपीए शाह जे मुलाज़िमनि खे रिस्क अलाउंस ॾिनो नथो वञे। हाणे वज़ीर आला सिंध खे हेल्थ सेक्रेटरी खे इहो गुज़ारिश कंदुसि त बराए महिरबानी पीपीए शाह जे मुलाज़िमनि खे गवर्नमेंट बराबरि रिस्क ॾिनो वञे। पैरामेडिकल जे मुलाज़िमनि ऐं पीपीए शाह जे डॉक्टरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त जेको आहे सो असांखे रिस्क अलाउंस भी नथो जेको आहे सरकारी डॉक्टरनि जे बराबरि नथो ॾिनो वञे ऐं असांखे जेको आहे हिन महिल ताईं पको बि न कयो वियो आहे। जॾहिं त इहो 2013 में इहा असेंबली में बिल भी पास कयो वियो हो त पको कयो वेंदो, रेगुलर कयो वेंदो, उहो बि हिन ताईं उन जे बावजूद भी असांखे हिन ताईं रेगुलर न कयो वियो आहे। कैमरामैन ज़फरुल्लाह मस्तोई सां गॾु एहसान मस्तोई, मेरान टीवी न्यूज़, मुबारकपुर।